जेको असांजो लेफ़्ट साइड आहे घोटकी सक्खर इहे पूरे एरिया में असांजी किडनैप ज़ीरो आहे अलहमदिल्ला। हिन पासे जेकॾहिं मिसाल असां ॾिसूं था राइट साइड ते त असांखे थोरो चैलेंज आहे कश्मीर में, थोरो चैलेंज शिकारपुर में आहे। ते आउटस्टैंडिंग किडनैपीज़ प्रॉब्ली उणी किडनैपीज़ जेके आहिनि से आउटस्टैंडिंग आहिनि। असां पूरी कोशिशि कंदासीं त उनजी जल्दी रिकवरी कयूं। अनफॉर्चुनेटली प्रिया कुमारी जे केस में मूंखे जेको GIT हाणे ठही आहे उन कुझु क्लूज़ ॾिना आहिनि। मूंखे उमेदु आहे त उन में जेके क्लूज़ ते जेके कमु कनि पिया थोरो घणो असांखे जेका आहे असां ज़रूरु होप आहे कि उन तरफ़ शायदि मामिलो ट्रेस थी वञे। अॼु फज़ीला सरकी जो पुराणो केस आहे, अनफॉर्चुनेटली उहो असां खां ट्रेस न थी सघियो। उन में कंहिं क़िस्म जो जेको अहिड़ो एविडेंस न आयो। ऐं हींअर फ्रेश अप न आहियां जो तव्हांखे हुनखे काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट उनजो कमु आहे टेररिज़म जे अगेंस्ट फाइट करणु। उहो त ठीकु आहे, उनजो प्राइमरी मैंडेट आहे, पर लास्ट टाइम ते बि जॾहिं आउं IG हुअसि हाणे बि जेको आहे सो मूं उन खे इहो टास्क कयो आहे त उनजो सभ खां प्राइमरी टास्क जेको आहे न उहो इहो आहे त वेपन जी जेका ट्रांसपोर्टेशन आहे इलिसिट वेपन जी उहा उन खे जेका आहे सो रोकणी आहे। मूंखे जेकॾहिं CTD चवे थो त असां महीने में 1000 वेपन्स रिकवर कया त इट इज़ नॉट रेलेवेंट टू मी कि मूंखे उहो जेका असां ट्रैक न कंदो। मूंखे उहो ॿुधाईंदोसीं हे जेके आहिनि से 50 सिंडिकेट्स कमु कनि पिया जंहिंजे ज़रिए सां जेको वेपन अचे पियो त दैट इज़ द मतिलबु मैंडेट ऑफ CTD कि उहो उन रैकेट्स खे ट्रेस करे। हेसि ताईं जेको उन पोयनि 5-6 महीननि में मुंहिंजे लास्ट टेन्योर में कमु कयो एक्स्ट्राऑर्डिनरी मतिलबु गुड। पहिरीं छा हूंदो तव्हां जेको आहे सो गूगल करियो, तव्हांखे जेके आहिनि से वेपन जे लाइ उहो चवंदा हुआ त कहिड़ो वेपन खपे, तव्हांखे उन गूगल ते ई जेको आहे सो हथियार ॾेखारींदा, पैसा तय थींदा हुआ, हुतां उनजो राइडर निकिरंदो या उनखे जेको आहे सो कोरियर जे ज़रिए ते वेपन मिली वेंदो। हाणे जेकॾहिं तव्हां गूगल कंदा तव्हांखे न मिलंदो। हिन सूबे में जेकॾहिं को इलिसिट वेपन्स अचनि था त उन जे अगेंस्ट असां भरपूर कार्रवाई करियूं। कश्मीर डिस्ट्रिक्ट, शिकारपुर डिस्ट्रिक्ट, घोटकी डिस्ट्रिक्ट ने पाकिस्तान के लिए कुर्बानी दी है। उसकी वजह ये कि आप देखें एक फिनोमेना था कि किडनैपिंग रैंसम सिंध में 85 से चली और ये चलती रही और 2010-11 तक ये फोर्स किडनैपिंग होती थी कि डाकू बाहर जाते थे कच्चे से, लोगों को ज़बरदस्ती अगवा करते थे और इसी तरह से फोर्स किडनैपिंग के ज़रिए से वो उसको कच्चे में लेके जाते थे। उसके बाद एक नया सिलसिला शुरू हुआ जो जिसको हनी ट्रैप कहते हैं, या किसी तरह से उनको ट्रैप करके वो लोगों को बुलाते हैं और उस तरह से फिर उनको अगवा कर देते हैं। और ये कोई 12-13 साल चला और इसमें कुछ टाइम बीच में ज़रूर जब थोड़ा सा एक्शन हुआ डाकू के अगेंस्ट तो उसमें कमी आई, अदरवाइज़ फोर्स किडनैपिंग आपकी बंद हो गई। बड़े बड़े डाकू मारे गए और ख़ास तौर पे हमने बंद पे पिकेट्स लगाना शुरू की। अब घोटी के साइड पे जो लेफ़्ट साइड ऑफ रिवर है उस पर हमने बंद किया और ये हनी ट्रैप को जब हमने डिस्करेज किया, अभी आप देखें सिर्फ 15 महीने में 2023 के पूरा साल और ये जो 3 महीने गुजरे हैं 2024 के, 529 बंदे हनी ट्रैप से हमने बचाए। ये बचे क्यों? क्योंकि अभी हमारी डिप्लॉयमेंट है, हम एक्टिवली हुआ होने हैं। हम आपको पूरी लिस्ट दे सकते हैं 529 बंदों की जिसमें नाम, टेलीफोन नंबर, उनके CNIC सारी चीज़ें हैं। आज तो हम उनके वीडियो भी रिलीज़ कर रहे हैं जो उन्होंने खुद अपने बयान हमारे पास रिकॉर्ड कराया और उन्होंने क्यों नहीं पहले किया, लेकिन मैंने इनको कहा है कि भाई आप वीडियो रिलीज़ करें कि वो बंदे बताएं, बाकियों को पता चले कि भाई वो ट्रैप होके यहाँ पे अगवा होने गए थे, पुलिस ने उनको बचा लिया। वे थोड़ा सुपीरियर आहिनि, पुलिस वटि वेपन जेके आहिनि ऑर्डिनरी आहिनि, उनखे असां अलहमदिल्ला हाणे गवर्नमेंट पैसा रिलीज़ कया आहिनि, गवर्नमेंट पैसा ॾिना आहिनि ऐं गवर्नमेंट जी डे 1 खां प्रायोरिटी हुई कि वो असांखे वेपन मिलनि। पर कुझु प्रोसीजर्स हूंदा आहिनि, कुझु NOCs हूंदियूं आहिनि, उहे NOCs कंप्लीट थी वियूं आहिनि। असां वटि हिकिड़ी वॾी खैप जेका आहे असां अहिड़े हथियारनि जी इंशाअल्लाह असां ऑर्डर ॾेई छॾियो आहे, पैसा बि ॾेई छॾिया आहिनि, NOC बि मिली वियूं आहिनि। सिर्फ़ु एतिरो आहे जो कंसाइनमेंट जेको टाइम आहे उन टाइम फ्रेम में अची वेंदो। इन माहौल में उहे माण्हू बि जेके आहिनि से फ़ाइदो वठंदा आहिनि जेके सम्झनि था त बाबा हाणे आउं जेकॾहिं कंहिं क़िस्म जी चीटिंग करे ऐं इहो इन क़िस्म जो असरु ॾींदसि त बाबा माहौल हले पियो किडनैपिंग जो ऐं मतिलबु
इहा चीटिंग करे वञा त उन जो बि काफ़ी सारा इंसिडेंट्स तव्हां ॾिठा हूंदा ॿुधा हूंदा त एक्चुअल हूंदो न आहे पर उनजो उहो तासर ॾिनो वेंदो आहे त उहा जे पासे किडनैपिंग आहे। त आउं सम्झां थो त इन में मीडिया जो वॾो रोल आहे, पुलिस जो वॾो रोल आहे। असां गॾिजी सॼी जेकॾहिं कमु कंदासीं ऐं उन ख़बरुनि खे जेके ख़बर सही न आहिनि उहो आवाम ताईं पहुचाईंदासीं, एक्चुअल रिपोर्टिंग जेकॾहिं आवाम ताईं पहुचंदी त इनशाला आउं सम्झां थो त उहो पैनिक वारी सूरत हाल जेका थोरी घणी थी उहा मिनिमाइज़। कंदकोट, घोटकी ऐं सखर में अॻुवा जूं वारदातूं ॿुड़ी आहिनि। पूरी ताक़त सां कचे में धाड़ेलनि ऐं ॾोहारनि जो ख़ात्मो कंदासीं। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त NOC मिली वई, पुलिस खे जल्द जदीद हथियार ख़रीद करे ॾिना वेंदा। माण्हुनि खे अॻवा कंदड़ ऐं हथियार खणंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। कंदकोट में अमन अमान बाबति इजलास जी सदारत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे IG सिंध चयो त प्रिया कुमारी मामले ते JIT कमु करे रही आहे। उम्मीद आहे त निंगरी जल्द बाज़ियाब थींदी। कराची में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। राति जे वक़्तु बि होटल ऐं कारोबारी मर्कज़ खुलियल आहिनि।